नासिक कंबर में मच कचहरी कराई सिंध सकाफ़त के भरपूर नमूने भेटा पेश की वही है। वधीक अहवाल पीर कयूम जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, धरती टीवी जो उनवान इल्म प्रायो सिंध सवारियो जे सिरे हेठ युथ फोरम तरफा मच कचहरी कोठाई वही है। उन सिलसिले में हिते जेके नौजवानन जिन मच कचहरी कोठाई उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पंहिंजी सिंध जा ही सकाफ़ती ॾियारा कीअं पिया मल्हाइनि। अञा ताईं मोहबत प्यार जो पैगाम ॾींदा आहियूं। सिंधी हिकु क़ौम जेके सकाफ़त विञाए चुकी हुई पंहिंजी, उनखे हाणे ॿीहर उजागर करे जेको आहे सिंधी मीडिया हिकिड़ो बहितरीनु पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। ऐं ही नौजवान ॾिसंदो जेके अॼु तव्हां ॾिसो था त पर जेको आहे सो पंहिंजा अजरक टोपियूं पटका पाए घोटनि जीअं तयारु थी करे अचे पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण लाइ हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा कयो आहे ऐं दुनिया ताईं प्यार ऐं मोहबत अमन जो पैगाम ॾिनो आहे। 5 डिसंबर जूं असांजूं भरपूर तयारियूं आहिनि ऐं भरपूर नमूने सां हिते मल्हाईंदासीं। सिंध में दुनिया खे इहो पैगाम ॾींदासीं त असां सिंधी क़ौम उजागर क़ौम आहियूं ऐं अमन परस्त क़ौम आहियूं ऐं असां पंहिंजी सकाफ़त ऐं पंहिंजी ॿोली पंहिंजी तहज़ीब ज़िंदा रखी आहे। ऐं असांजे सिंध जे नौजवाननि खे मुंहिंजी इहा गुज़ारिश हूंदी त तालीम इंसान जी 3 अखा इहो ज़ेवर तव्हां पिरायो। ही जेको मच कचहरी जो पैगाम आहे उहो सॼी दुनिया में इहो अमन पखेड़ींदड़ पैगाम आहे। ऐं इहा सिंधी क़ौम जेका आहे अमन ऐं मोहबत भाईचारे जी क़ौम आहे ऐं उहे क़ौमूं जल्द तबाह थी वेंदियूं आहिनि जेकी पंहिंजे कल्चर सकाफ़त खे विञाए वेंदियूं। ही जेके असांजी मच कचहरियूं थियनि थियूं ऐं सकाफ़त जेके ॾींहं मल्हायूं था, इहे ईंदड़ नसुल लाइ हिकिड़ो तमामु सुठो मैसेज हूंदो त असांजी सिंध छा रही आहे ऐं सिंध असांजी कहिड़ा कम कया आहिनि। सिंध धरती लाइ माण्हुनि कहिड़ी तरीक़े सां रीत रिवाज सां मल्हाए रहिया आहिनि ऐं इहो ईंदड़ नसुल लाइ हिकु तमामु सुठो मैसेज आहे। कैमरामैन अली अकबर चांडियो सां गॾु पीर कयूम, धरती टीवी न्यूज़ कंबर।